अस्सलामुअलैकुम दोस्तों, कहिड़ा हाल आहे। उम्मीद त तव्हां सभु ठीकु ठाक हूंदो, अल्लाह ताला जी अमान में हूंदो। अॼु हिकु ज़रूरी ॻाल्हि दोस्तों तव्हां सां करणी आहे। मुंहिंजी ॻाल्हि खे अगरि कंहिं अहिड़ीअ जॻह ते वेही करे ॿुधंदो जिते तव्हां तनाव हुजो सवा घड़ी जे लाइ ऐं उन ॻाल्हि खे दिलि सां ॿुधण जी कोशिशि कयो। दोस्तों, कामयाबी जो राज़ ॿुधाए रहियो आहियां। सो अगरि तव्हांखे कामयाब थियण जे लाइ चंद मिंट हिकिड़ा साइड थी वेहण जी ज़रूरत पवे त ज़रूरु वेहिजो। ॾिसो, कामयाब थियण जे लाइ ॿ चारि शयूं इंसान खे घुरिबल आहिनि। अगरि उहे शयूं इंसान जे अंदरि आहिनि त लाज़मी इंसान कामयाब थींदो आहे। अगरि उहे शयूं इंसान जे अंदरि मौजूदु न आहिनि त इंसान नाकामी जी तरफ़ वञी सघे थो। हाणे उहे कहिड़ियूं शयूं आहिनि जेके तव्हांखे फॉलो करणु खपनि ऐं उन खां पोइ तव्हां उन्हनि शयुनि ते अमल पैरा थी करे पाण खे कामयाब करे सघो था। दोस्तों, उहे इहे शयूं आहिनि त सभ खां पहिरियों तव्हांजे अंदरि सब्र हुजणु घुरिजे। तव्हांजे अंदरि उहा चाहत हुजणु घुरिजे। उहा कहिड़ी चाहत आहे जेका तव्हांखे सब्र ऐं शुक्र जेको आहे ॾींदी आहे। उहा तव्हांजी कामयाबी जो ख्वाबु आहे। तव्हांखे कामयाबी जो ख्वाबु ज़हन में रखिणो आहे ऐं उन खां पोइ इहो मूंखे यकीन करिणो आहे त हाणे मूंखे कामयाब त थियणो आहे, लेकिन जेका राह मां सिलेक्ट कई आहे उन राह खे मूंखे मज़बूतीअ सां पकड़ो। ऐं हिन कामयाबी जे रस्ते में तव्हांखे काफ़ी सारियूं हर्डल्स ईंदा, काफ़ी सारियूं मुश्किलातूं ईंदियूं, लेकिन कामयाबी तव्हांखे तॾहिं मिलंदी जॾहिं तव्हां उन्हनि तमामु तकलीफ़नि खे, तमामु जेकी बि तव्हांखे रस्ते में रुकावटूं अचनि उन्हनि खे फेस कंदो। हिन दुनिया में उहो ई कामयाब थियो आहे जंहिं मुश्किलातुनि खे फेस कयो आहे। तव्हांखे कामयाब थियणो आहे त तव्हांखे मुश्किलातुनि खे फेस करणो। सो तव्हांखे कामयाब थियण जे लाइ दोस्तों हर्डल्स ईंदा, उन्हनि खे फेस करणो आहे। मुश्किलातूं ईंदियूं, उन्हनि खे फेस करणो आहे। तकलीफ़ूं ईंदियूं, उन्हनि खे फेस करणो आहे। सूर ईंदा, उन्हनि खे फेस करणो आहे। हर सूर खां पोइ हिकु आसानी आहे, हिकु सुकून जी घड़ी आहे। हर तकलीफ़ खां पोइ हिकु सुकून आहे। हर ॾुखियाई खां पोइ हिकु आसानी ज़रूरु आहे। सो जॾहिं तव्हां पंहिंजी उन ॾुखियाई खे फेस कयो था, तव्हांजे अॻियां आसानी तव्हांजो जेको आहे इस्तक़बाल थी करे। तव्हां नाकामी खे फेस कयो था, तव्हांजी कामयाबी तव्हांखे इस्तक़बाल थी करे। सो इहे शयूं जेके चंद तव्हां सां गुज़ारिश कई आहे दोस्तों, इन्हनि ते ज़रूरु फ़िक्र कजो। इन्हनि ते ज़रूरु जेको आहे हिकिड़ा 2 मिंट पंहिंजी ज़िंदगीअ जे लाइ ज़रूरु सोचिजो त जेकी शइ मां कामयाब थियण जे लाइ निकितो आहियां। स्टार्टिंग में मुंड में नाकामी मिलंदी आहे, लेकिन जॾहिं तव्हां उन नाकामीअ सां विढ़ंदो त तव्हां कामयाब थी वेंदो। अल्लाह ताला तव्हां सभिनी खे शादो आबाद रखे। हिन चैनल खे सब्सक्राइब कयो त मां जीअं तव्हां ताईं पुॼण में कामयाब थी सघां। अल्लाह ताला तव्हां सभिनी जो हामी नासिर।